बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आई होप तव्हां सभई खैरो आफ़ियत सां हूंदो। असां साइंस जो कोर्स खे वधाईंदे क्लास नंबर 2 सां हाज़िर आहियूं ऐं इंशाअल्लाह अॼु वारी हिन क्लास में पाण इंसानी हाज़मे वारे सिरिश्ते मुतलिक़ सिखंदासीं। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी क्लास 7 जी जेकॾहिं साइंस पाण खोले ॾिसूं त इन्ही जो जेको पहिरियों बाब आहे, इन्ही पहिरें बाब जो नालो आहे इंसानी उज़वनि वारो सिस्टम या सिरिश्तो। हिन बाब जे अंदरि जेको असांखे पहिरियों टॉपिक मिले थो उहो पहिरियों टॉपिक आहे इंसानी हाज़मे वारो सिरिश्तो। हीउ टॉपिक थोरो डिघो टॉपिक आहे, इन लाइ हिन पूरे टॉपिक खे असां हिकिड़ी क्लास में नथा सम्झाए सघूं त हिन टॉपिक खे असां 2 या 3 क्लासनि में डिवाइड कयो आहे, लेकिन इंशाअल्लाह तव्हांखे 2 या 3 क्लासनि में असां पूरो हाज़मे वारे सिरिश्तो सम्झाईंदासीं। हिन क्लास में असां पहिरें पार्ट यानी कि हाज़मे वारे सिरिश्ते जा जेके बुनियादी असूल हूंदा आहिनि, बुनियादी इंफॉर्मेशन आहे, जेका बेसिक इंफॉर्मेशन आहे उन्ही मुतलिक़ पढ़ंदासीं ताकि तव्हांजो बेसिक खां कॉन्सेप्ट क्लियर थी सघे ऐं कोशिशि कंदसि त तव्हांखे हर टॉपिक डिटेल में सम्झायां। सभ खां अवल त असांखे इन्ही ॻाल्हि जी इंफॉर्मेशन हुजणु घुरिजे त हाज़मो छा खे चइबो आहे ऐं हाज़मे वारो सिरिश्तो छा आहे। ॾिसो, सिरिश्तो असां पहिरीं क्लास में बि सिखी आया आहियूं त सिरिश्तो छा खे सॾियो वञे थो। जॾहिं हिक खां वधीक उज़वा पाण में मिली करे को हिकिड़ो कमु कनि तंहिंखे सिरिश्तो सॾियो वञे थो। हिते पाण ॻाल्हि कयूं पिया हाज़मे वारो सिरिश्तो, यानी कि हाज़मे जे अंदरि बि हिक खां वधीक उज़वा हूंदा जेके मिली करे कंहिं हिकिड़े अमल खे मुकमल कनि था, अहिड़े अमल खे असीं हाज़मो सॾींदा आहियूं। त सभ खां अवल असां इहो ॾिसूं था त हाज़मे वारो सिरिश्तो आहे छा। इन लाइ असां हिते हिकु वसफ़ लिखी आहे, हिन में इहो लिखियलु आहे, अहिड़ो अमल जंहिं ज़रिए खाधो बारिक ऐं जज़ब थींदड़ ज़रड़नि में विरछिजी वञे तंहिंखे हाज़मो चइबो आहे। ॾिसो, सभ खां पहिरीं असां तव्हांखे इहो ॿुधायूं पिया त हाज़मो छा आहे, छो जो असां हाज़मे जो सिरिश्तो पढ़ूं पिया त असांखे ख़बर हुजणु घुरिजे त हाज़मो छा खे सॾियो वञे थो। हाज़मो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाज़मो हिकु अहिड़े अमल जो नालो आहे जंहिं अमल में जेको खाधो असां खाईंदा आहियूं उहो खाधो बारिक ऐं जज़ब थींदड़ ज़रड़नि में तब्दील थी वञे, विरछिजी वञे, त ओढ़े अमल खे असीं हाज़मो सॾींदा आहियूं। हाज़मो को बि उज़वो न आहे, हाज़मो हिकु अमल आहे। हिन अमल में असां जेको खाधो खाईंदा आहियूं उहो खाधो बारिक ऐं निढनि ज़रड़नि में तब्दील थी वञे थो, तंहिंखे हाज़मो सॾियो वञे थो। हाज़मो तव्हांजो क्लियर थी वियो हूंदो त हाज़मो हिकिड़े अमल जो नालो आहे। हिन अमल में खाधो निढड़नि ऐं बारिक ज़रड़नि में तब्दील थी वञे थो, अहिड़े अमल खे हाज़मो सॾियो वञे थो। अच्छा, तंहिंखां पोइ आहे हाज़मे जा क़िस्म, यानी कि इन्ही अमल जा केतिरा क़िस्म आहिनि, इहो अमल केतिरनि क़िस्मनि ज़रिए मुकमल थिए थो। इन लाइ आहे हाज़मे जा 2 क़िस्म आहिनि। हाज़मे जा केतिरा क़िस्म आहिनि? हाज़मे जा 2 क़िस्म आहिनि। कहिड़ा क़िस्म आहिनि? उन्ही में हिकिड़ो आहे तिबी हाज़मो, ॿियो आहे कीमियाई हाज़मो। हाणे तिबी हाज़मो छा आहे, कीमियाई हाज़मो छा आहे, उहो बि पाण अॼु वारी हिन क्लास में मुकमल तरह सां सिखंदासीं। उमेद आहे त हीउ जेको तव्हांखे स्टार्टिंग में कुझु सम्झायां पियो इहो क्लियर थी वियो हूंदो त हाज़मो अमल आहे। इन अमल में खाधो निढड़नि ऐं जज़ब थींदड़ ज़रड़नि में विरछिजी वञे थो। अहिड़े अमल खे मुकमल करण में 2 तरह जा क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़े क़िस्म खे तिबी हाज़मो चइबो आहे ऐं ॿिए क़िस्म खे कीमियाई हाज़मो सॾियो वञे थो। अच्छा, हाणे पाण नंबर 1 यानी कि तिबी हाज़मे बाबति पढ़ूं था त तिबी हाज़मो छा आहे। ॾिसो, तिबी हाज़मो चइबो आहे, तिबी हाज़मो अहिड़ो अमल आहे जेको खाधे खे बारिक ज़रड़नि में बदिलाए छॾींदो आहे। यानी हाज़मो जेको असांजे जिस्म जे अंदरि हिकिड़ो सिरिश्तो आहे जंहिंखे हाज़मे वारो सिरिश्तो सॾियो वञे थो, इन्ही जो हिकिड़ो क़िस्म आहे तिबी हाज़मो। तिबी हाज़मे में छा थो थिए, असां जेको कुझु खाधो खाईंदा आहियूं उहो खाधो हिन तिबी अमल ज़रिए निढड़नि ऐं बारिक ज़रड़नि में बदिलजी वेंदो आहे, तब्दील थी वञे थो। अहिड़े अमल खे तिबी हाज़मो सॾियो वञे थो। तिबी हाज़मो कहिड़ो हाज़मो आहे? तिबी हाज़मो उहो हाज़मो आहे जंहिं हाज़मे जी मदद सां असां जेको कुझु खाईंदा आहियूं उहो निढड़नि ज़रड़नि में विरछिजी वञे, तब्दील थी वञे, बदिलजी वञे, तंहिंखे तिबी हाज़मो सॾियो वञे थो। उन्ही खां पोइ आहे कीमियाई हाज़मो। तिबी हाज़मो तव्हांखे सम्झ अची वियो। हाणे पाण सिखूं था कीमियाई हाज़मो छा आहे। हीउ हाज़मो खामरनि या एंज़ाइम जे खाधे जे ज़रड़नि सां कीमियाई अमल
करे थींदो आहे। ॾिसो हाज़मो जेको आहे उन हाज़मे में खामरा, तंहिंखे इंग्लिश में एंजाइम नाले सॾियो वञे थो। एंजाइम इंग्लिश लफ़्ज़ जो इंग्लिश ॿोली जो लफ़्ज़ आहे, इन खे पाण सिंधी में खामरा सॾींदा आहियूं। ही खामरा छा आहिनि इन बाबति अॻियां हली असां तव्हांखे डिटेल में ॿुधाईंदासीं त हाज़मे वारे सिस्टम में जेको खामरा पंहिंजा कम परफॉर्म कंदा आहिनि त खामरा छा खे सॾियो वञे थो। हिन तिबी हाज़मे में छा आहे, तिबी हाज़मे में चए थो ही हाज़मो खामरनि या एंजाइम जे खाधे जे ज़रड़नि सां कीमियाई अमल करे थींदो आहे। जेको बि असां खाधो खाईंदा आहियूं उन खाधे खे हज़म कराइण में सभिनी खां वॾो किरदारु खामरनि जो हूंदो आहे। हाणे खामरनि जे ही चुरपुर प्रोसेस जे अमल जे करे हिकिड़ो ॿियो सिस्टम शुरू थिए थो, तंहिंखे कीमियाई हाज़मो सॾियो वञे थो। कीमियाई हाज़मो छा आहे? कीमियाई हाज़मो हिकु अहिड़ो अमल आहे जेको अमल खामरनि या एंजाइम जे ज़रड़नि जे अमल सां शुरू थींदो आहे। उहो कीअं थींदो आहे अॻियां हली असां तव्हांखे इन खे बि डिटेल में सम्झायूं था। तंहिंखां पोइ ॿिन्ही में डिफरेंस बि ॿुधाईंदासीं त तिबी हाज़मे ऐं कीमियाई हाज़मे में कहिड़ो डिफरेंस आहे। उन खां पोइ हाज़मे जे अमल में कमु ईंदड़ उज़वा। ॾिसो जेको बि हाज़मो थिए थो, यानी कि खाइण खां वठी हज़म थियण ताईं कहिड़ियुनि कहिड़ियुनि जायुनि तां इहो असांजो खाधो गुज़रंदो आहे, कहिड़ा कहिड़ा उज़वा आहिनि जेके हिन खाधे खे हज़म कराइण में मदद फ़राहम कनि था। उन्ही मुताबिक़ ही चयो वियो आहे त हाज़मे जे अमल में कमु ईंदड़ उज़वा। ॾिसो हाज़मे जे अमल में कमु ईंदड़ उज़वा ॿ तरह जा हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदो आहे हाज़मे जे रस्ते वारा उज़वा ऐं ॿियो हूंदो आहे हाज़मे जा मददगारी उज़वा। ही ॿ तरह जा उज़वा हूंदा आहिनि जेकी मिली करे असांखे खाधे हज़म कराइण में मदद ॾियनि था ऐं इन्हनि जे ही करे जेको हाज़मे जो सिरिश्तो आहे उहो मुकमल थींदो आहे। खाइण खां वठी ख़ारिज थियण ताईं खाधो जिन्हनि जायुनि तां गुज़रंदो आहे या वरी इन खाधे खे जेके उज़वा सपोर्ट कंदा आहिनि उन्हनि खे पूरे जिस्म में साइंस ॿिनि तरहनि में डिवाइड कयो आहे। हिकिड़ो ॿुधायो आहे त हाज़मे जे रस्ते वारा उज़वा हूंदा आहिनि ऐं ॿियो ॿुधायो आहे त हाज़मे जा मददगारी उज़वा हूंदा आहिनि। अच्छा, तव्हांखे क्लियर कराईंदो हलां त असां जॾहिं का बि शइ खाईंदा आहियूं, खाइण खां वठी हज़म थियण ताईं जेको बि अमल हूंदो आहे उन अमल खे हाज़मो सॾियो वञे थो। लेकिन खाइण खां वठी हज़म थियण ताईं जेको अमल थिए थो जिन्हनि उज़वनि ज़रिए या जिन्हनि जायुनि तां खाधो गुज़रंदो आहे, उन सॼे सिस्टम खे साइंस ॿिनि हिसनि में तक़सीम कयो आहे, जंहिंमें हिकिड़ो ॿुधायो आहे त खाधे हाज़मे वारो रस्ते वारा उज़वा ऐं ॿियो आहे हाज़मे जा मददगारी उज़वा। हाणे हाज़मे जे रस्ते वारा उज़वा कहिड़ा आहिनि उहो तव्हांखे ॿुधायां थो त हाज़मे जे रस्ते वारा उज़वा कहिड़ा आहिनि। अच्छा, हाज़मे जे रस्ते वारे उज़वे जे हिते हिकिड़ी वसफ़ लिखियलु आहे, पहिरीं उन खे सम्झूं था। हाज़मे वारो रस्तो हिकु डिघी नली वांगुरु रस्तो हूंदो आहे जेको वात खां शुरू थींदो आहे ऐं नेकाल वारे सोराख़ ते ख़तमु थींदो आहे। हिन हाज़मे वारे रस्ते में हेठियां उज़वा शामिल हूंदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा उज़वा? जंहिंमें वात, निड़गिट, वात, हलक, निड़गिट, मैदो, निडो आंडो, वॾो आंडो या नेकाल वारो सोराख़। हाणे तव्हांखे प्रोपर तरह सां ॿुधायां थो त हाज़मे जे रस्ते वारा उज़वा। ॾिसो, हाज़मे जे रस्ते वारा उज़वा मतिलबु जॾहिं असीं खाधो खाईंदा आहियूं, खाधो खाइण खां पोइ उहो खाधो जंहिं जायुनि तां गुज़रंदो आहे, जितां जितां गुज़रंदो आहे, उन गुज़रगाह खे हाज़मे जे रस्ते वारो उज़वो सॾियो वियो आहे। मतिलबु जॾहिं असीं का बि शइ खाईंदा आहियूं, खाइण खां वठी ख़ारिज करण ताईं जंहिं जायुनि तां खाधो गुज़रंदो आहे, उन सॼियुनि गुज़रगाहनि खे हाज़मे जे रस्ते वारो उज़वो सॾियो वियो आहे। जंहिंमें ॾिसो हलक मां खाधो गुज़रंदो आहे, निड़गिट मां खाधो गुज़रंदो आहे, पोइ मैदे मां खाधो गुज़रंदो आहे, निढे आंडे मां खाधो गुज़रंदो आहे, वॾे आंडे मां खाधो गुज़रंदो आहे ऐं लास्ट में नेकाल वारे सोराख़ मां बि खाधो गुज़रंदो आहे। त इन्हनि खे सॾियो वञे थो हाज़मे जे रस्ते वारा उज़वा। ही उहे उज़वा आहिनि जेके रस्ते तौरु कमु ईंदा आहिनि। मतिलबु इन्हनि उज़वनि मां खाधो क्रॉस कंदो आहे, खाधो इन्हनि उज़वनि मां गुज़रंदो आहे। हाज़मे जा मददगारी उज़वा। हाज़मे जा मददगारी उज़वा उहे उज़वा आहिनि जिन्हनि मां खाधो नथो गुज़रे लेकिन खाधे खे हज़म कराइण में मदद ॾियनि था। जेको असां खाधो खाईंदा आहियूं उहो खाधो जॾहिं हज़म थींदो आहे, उन हज़म थियण वारे अमल में इन्हनि उज़वनि जो बि किरदारु हूंदो आहे। अच्छा, इन लाइ असां हिते वसफ़ खे ॾिसूं था, तंहिंखां पोइ इन खे डिटेल में क्लियर कंदा आहियूं। हाज़मे जा मददगारी उज़वा उहे आहिनि
जेकी उज़वा खाधे खे हज़म थियण में मदद कनि था। हाज़मे जे मददगारी उज़वनि में हेठियां उज़वा शामिल आहिनि। कहिड़ा कहिड़ा? जी ॾंद, जिगर या जेरो, पितो, लबलबो। ही इंसान जे जिस्म में उहे उज़वा आहिनि जेकी उज़वा खाधे खे हज़म कराइण में मदद ॾियनि था। मिसाल तौर ॾंद आहिनि। ॾंदनि मां खाधो गुज़रंदो न आहे, लेकिन ॾंदनि ज़रिए असां खाधे खे चॿाड़ींदा आहियूं। ठीकु आहे, यानी ॾंद मां खाधो क्रॉस नाहे कंदो, लेकिन हज़म थियण लाइ खाधे खे चॿाड़ण में ॾंद असांजी मदद कनि था। इन लाइ असां छा चवंदासीं? ॾंद जेके आहिनि उहे खाधे जा मददगारी उज़वा आहिनि, खाधे जा रस्ते वारा उज़वा न आहिनि। तंहिंखां पोइ जिगर। तव्हांखे ख़बर हूंदी त जिगर मां ई जेको हिकिड़ी क़िस्म जी पित निकिरंदी आहे, उहो अॻियां हली पाण पढ़ंदासीं त जेको इंसान जे जिस्म जे अंदरि पितो हूंदो आहे, उन जे अंदरि जेका रस हूंदी आहे, उन जे अंदरि जेका रतोबत हूंदी आहे, उहो जिगर मां निकिरंदी आहे। लेकिन उन रतोबत जे करे खाधे में हिकिड़े हज़म थियण में कुझु मदद मिलंदी आहे। उहा असां अॻियां हली तव्हांखे इन टॉपिक में क्लियर कराईंदासीं। तंहिंखां पोइ पितो छा आहे ऐं इन जो खाधे में हज़म करण वारे अमल में कहिड़ो किरदारु आहे, उहो बि अॻियां हली असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। लबलबो छा आहे ऐं इन जो बि खाधे खे हज़म करण वारे अमल में कहिड़ो किरदारु आहे। इन्हनि खे पाण अॻी यानी कि नेक्स्ट क्लास में पढ़ंदासीं। हाणे जेको क्लास ईंदी उन में पाण इन्हनि सभिनी जे बारे में पढ़ंदासीं। लेकिन ॾिसो, असांजो मेन कॉन्सेप्ट इहो आहे जो अॼु असां हिन वीडियो ज़रिए इहो त क्लियर करे वठूं त हाज़मे जा मददगारी उज़व ऐं हाज़मे जे रस्ते वारे उज़वे में कहिड़ो फ़र्क़ु आहे। उन खां पहिरीं हिकिड़ो नोट आहे, उहो आउं तव्हांखे ॿुधाए वठां, तंहिंखां पोइ इन कॉन्सेप्ट खे क्लियर कंदा आहियूं। नोट इहो आहे जो इंसानी हाज़मे वारो रस्तो अटकल 7 मीटर डिघो हूंदो आहे। इंसान जेको बि खाधो खाए थो तंहिंखे हज़म थियण में 24 खां 30 कलाक लॻी वञनि था। दैट ट्रू। अच्छा, जेको हाज़मे वारो रस्तो आहे, यानी कि जितां जितां खाधो गुज़रंदो आहे, उन जी जेका डेग आहे उहो 7 मीटर डेग आहे। अच्छा, 7 टिका 21, यानी कि असांजो जेको हाज़मे जे अंदरि जेको जितां जितां खाधो गुज़रंदो आहे, उन जी जेका डेग आहे उहो आहे 21 फुट। अच्छा, उन खां पोइ इंसान जेको कुझु खाधो खाईंदो आहे, असां जेको बि खाधो खायूं था, उहो 24 खां 30 कलाकनि ताईं हज़म थियण में टाइम वठंदो आहे। अच्छा, हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था त हाज़मे जा मददगारी उज़वा ऐं हाज़मे जे रस्ते वारा उज़वनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाज़मे जा मददगारी उज़वा उहे उज़वा हूंदा आहिनि जेके पाण मझां खाधे खे गुज़ारंदा न आहिनि, लेकिन हाज़मे जे जेको रस्ते वारा उज़वा आहिनि उहे उज़वा आहिनि जेके पाण मझां खाधे खे क्रॉस कराइनि था, पाण मझां खाधे खे गुज़रगाह कराइनि था। तंहिंखे सॾियो वञे थो हाज़मे जा रस्ते वारा उज़वा। उम्मीद आहे त अॼु वारी हीअ वीडियो तव्हांखे सुठी लॻी हूंदी, बहितरीनु लॻी हूंदी। ऐं हिन जेका तव्हांजे साम्हूं PDF खुलियल आहे, इन जो लिंक असां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदासीं। तंहिं ते क्लिक करे हिन PDF खे बि डाउनलोड करे सघो था। इंशाअल्लाह हाणे असां तव्हां सां नेक्स्ट वीडियो में मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।